सर लव मैरिज आ कि अरेंज मैरिज आ? He's arranged marriage. अरेंज मैरिज आ, marriage. लव मतलब लव जेको आहे वो वो it is part of it. बिल्कुल पर वो आफ्टर मैरिज आ? Yes, yes. Before and after ॿई पर it is arranged thing. अच्छा अरेंज थिंग बिफोर मतलब कीअं पोइ इहो मतलब छा कहाणी आहे? Because we are relatives and अच्छा so, yes. अच्छा जी अच्छा जी उहो त चलो ठीकु आहे मां हुनखे चवंदो आहे त हुन मूंखे पहिरियों ॾिठो मां चवंदो आहियां त हो चवंदी आहे त तो मूंखे पहिरियों ॾिठो हो हा इहा कहाणी वाह 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 स्टिल तव्हां उहे यादूं यादि करे जवानी जा ॾींहड़ा जेके आहिनि यादि करे ज़रूरु तव्हां पंहिंजो उन जवानी जा ॾींहं विया ई कोन्हनि के त असां यादि छो वेरी ट्रू सर जेको पॉइंट आहे न उहो त पकड़ियो आहे यू स्टिल यू आर यंग सर या न माशाल्लाह सां फिट आहियो ऐं चवंदा आहिनि न त पंहिंजो हमेशह सदाईं जेको आहे उहो माण्हू खे अप टू डेट रहणु खपे उन्हनि शख़्सनि मां सर बि आहे हिकिड़ो अच्छा अगरि मां इहा ॻाल्हि थी कयां सिर्फ़ु कपिड़नि में न मां दोस्त जे खां मूंखे ईअं जॾहिं कंदा आहिनि त मूं चयो त बाबा जंग जेको बि आहे उहो सुबुह जो अचे पोइ 4 किलोमीटर रने भॼूं था पोइ ॾिसूं केरु थो जेको आहे सो कदम जमाए पंहिंजा हा सो फिटनेस इज़ वन ज़बरदस्त